कंदकोट वारे इलाइक़े में घर की दीवार किरण सबब ॿारड़ो फौत थी वियो। कंदकोट के सोकड़ वारे इलाइक़े में ॻोठाणे आरिफ बंगलानी के घर की दीवार बरसात के पानी सबब किरण के नतीजे में संदसि मासूम पुट फाइक अली बंगलानी दीवार के मलबे हेठ दबजी फौत थी वियो। वाक़े सबब घर में कोराम मची वियो, जॾहिं इलाइक़े में सोग छाइजी वियो। बे तरफ़ मीडिया रिपोर्ट्स मूजिब हलंदड़ चौमासे की बरसातन सबब सिंधु दरिया में पानी वहिकिरो वधण लगो। गुडू बैराज वट पानी वहिकिरो पौना 4 लख ऐं सखर बैराज वट पानी वहिकिरो 3.5 लाख क्यूसिक्स ॿुधायो पियो वञे। ॿिन्ही बैराजन ते विचोली दर्जे की बोर्ड डिकरल कई वई आहे। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।